वफ़ा जी उमेद रखी वेठो आहियां हिन दजाली दौर में मुंहिंजा भाउ। वफ़ा अॼु न मिलंदई। अॼु माण्हू पंहिंजे माउ पीउ सां वफ़ा नथा कनि तोसां छा वफ़ा निभाईंदा। यादि रखो इंसान, अॼु इंसान वफ़ा मोबाइल में रखी वेठा अथई। वफ़ा मोबाइल सां लॻाए वेठा अथई। मुंहिंजा सोणा मानी न मिलंदई परेशानी न थींदई, पाणी न पीअंदे परेशान न थींदे। यादि रख, अगरि नेट जो पैकेज ख़तमु थींदई ख़ुदा जो कसम वॾी परेशानी थींदी। इहा आहे तुंहिंजी वफ़ा। मोबाइल सां जो नेट जो पैकेज बि बर्दाश्त नथो करे सघें तूं। अॼु अल्लाह जी निमाज़ बि माण्हू जल्दी जल्दी था करे पढ़नि, बसि रब जो फ़र्ज़ था पूरो कनि। मोबाइल ते कलाक लॻी वेठा हूंदा, नो प्रॉब्लम। मोबाइल खे वॾी अहमियत ॾेई वेठा आहिनि। तूं इंसाननि में वफ़ा जी उमेद रखी वेठो आहे। मतलबी इंसान जॾहिं पंहिंजो मतिलबु तोखां पूरो न कराईंदो, बेवफ़ाई करे वेंदो। इन्हनि में वफ़ा जी उमेद न रख। मतलबी इंसान बेवफ़ाई करे वेंदो आहे। वफ़ादार इंसान कॾहिं बि बेवफ़ाई न कंदई। जहिड़ी बि हरकती हूंदई, कहिड़ी बि तुंहिंजी बुरियूं हरकतियूं हूंदियूं, फिर बि उन्हनि खे नज़र अंदाज़ करे तोसां वक़्तु गुज़ारींदई। बेवफ़ा इंसान जॾहिं उनजो ज़रो कम बि न कई, तोखे लीमे जी खल सम्झी उछले छॾींदो, वरी ॿिए खे पकड़ींदो। इन्हनि में छा वफ़ा जी उमेद थो रखे। छॾे ॾियनि, ॻोल्हिनि तो जहिड़ा। घबराए न, ज़हनी मरीज़ न बणाए। इन्हनि खे बि हिकु किचिरो सम्झी पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾ। यादि रखो इंसान, जेकॾहिं इहे विसारण में ॾुखिया था लॻनि त पंहिंजा वॾा यादि कर, जेके तोखां विछड़ी विया आहिनि, हिन फ़ानी जान मां हलिया विया आहिनि। उन्हनि खे बि त अॼु विसारे वेठो आहे न। इहे बि विसरी वेंदा। इन्हनि खे बि हिकु किनो रोड जो हादसो सम्झी विसारण जी कोशिशि कर। पंहिंजे ज़हन खे फ्रेश कर। यादि रखो इंसान, इन वक़्त में जेतिरी मोबाइल हथ में हूंदई तेतिरी तोखे तकलीफ़ ऐं परेशानी घणी मिलंदई। इन बेवफ़ाउनि खे यादि करण सां बि इंसान जा ज़हनी सुकून तबाह ऐं बर्बाद थी वेंदा। इंसान पाण खे उन मंज़िल ते पहुचाईंदो आहे जंहिं मंज़िल ते कंहिं कम जो न रहियो। यादि रखो इंसानो, इहे उहे ई अथव जेके तव्हांजी ख़ुशियुनि में पंहिंजा अंदर साड़ींदा आहिनि। जेके तव्हां सां गॾु तव्हांजी ख़ुशियुनि में ख़ुशि थियनि, सम्झो तव्हां वॾा ख़ुशि नसीब आहियो। बाक़ी जेके मथां छड़ो ख़ुशि थियनि, सम्झो तव्हांजो अॻिते मुश्किलात वारो वक़्तु अचण वारो आहे बच्चा। छो इन्हनि जे चेहरनि ते चेहरा चढ़ियल हूंदा आहिनि। इहे मथी खिल या ॾाढी इंसान खे तकलीफ़ ॾींदी आहे। बर्दाश्त कर, इन वक़्त खे बि इहो बि गुज़री वेंदो। बाक़ी जेकॾहिं मुनाफ़िक़नि ऐं मतलबियुनि खे, बेवफ़ाउनि खे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में रखी वेंदे, उन्हनि जे ख़्यालात में वेंदे, त उहे तकलीफ़ खां अलावा ॿियो कुझु बि न ॾींदई। इन मौज़ू खे तूं पाण ई मटे सघें थो। जेकॾहिं इहे तुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में अची वञनि त फ़ौरी तौरु अस्तग़फ़िरुल्लाह अल-अज़ीम, अस्तग़फ़िरुल्लाह अल-अज़ीम, अस्तग़फ़िरुल्लाह अल-अज़ीम जो ज़िक्र विर्द कंदो कर। इंशाअल्लाह तबारक अल्लाह, अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम जल्दी तोखे संभालींदो ऐं अल्लाह सां हिन वक़्तु मोहबत लॻाए। तुंहिंजी हिनमहिल ज़िंदगी जवानी अथई ख़ूबसूरत हसीन। पंहिंजो पाण खे इन्हनि ठाड़ी क्लासनि जे करे तबाह ऐं बर्बाद न कर। सम्झे इंसान, जेको वक़्तु हाणे अथई सो इहो भलो सम्झ। अॻिते जो या नसीब आहे कहिड़ो वक़्तु अचे। जज़ाकल्लाह ख़ैर।
मां सलाम।